सिंधु धरती जिते खोड़ पासन का मुख्तलिफ़ ज़ुल्मन इस्तेसाल जो शिकार रही है तो होते असांजी धरती तमाम घनी ज़रखेज़ बि आहे। कराची में मामा फैज़ू कबोल जी सूरत में ऐं असां वटि हिते वरी जेको कारूंजर जो हींअर मामिलो थियो आहे, इन जी कटाईअ जो मामिलो त पुराणो आहे, 1988 खां शुरू थियल आहे, पर असां ताईं सोशल मीडिया जी सूरत में जेको आवाज़ खे पढ़ाॾो मिलियो आहे, असां वटि जेको आवाज़ पहुतो आहे साईं अलाह रखियो खोसो साहिब जो, अॼु असां उन वटि कारूंजर में ई कारूंजर जी झोली में उन्हनि जे बैठक ते हिते गॾु थिया आहियूं। साईं कारूंजर खे ॾाढो ख़ूबसूरत अंदाज़ सां बयानु करे थो। उन मां बयानु करण मां, उन जे हक़नि जे बारे में ॻाल्हाइण मां साईं जो ताल्लुक़ु जेको कारूंजर सां आहे उहो रूहानी बि ज़ाहिर थिए थो, अमली बि ज़ाहिर थिए थो। साईं जन जो आवाज़ु जेको आहे उहो असांखे ईअं ई महसूसु थिए थो त तारीख़ जो तसलसुल आहे, रूपले कोहली जो आवाज़ु आहे। कल्ह वेठे वेठे असांखे साईं जॾहिं पहिरियों भेरो मिलियासीं त साईं जी अखियुनि में जेका उहा चमक नज़र आई, उन ई असांखे कारूंजर जो ॾसु ॾिनो त हिकिड़ो कारूंजर हू आहे ऐं ॿियो कारूंजर हिननि जी दिलनि में आहे जंहिंजे लाइ हीअ आवाज़ उथारनि था पिया। साईं कल्ह हिकिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त कारूंजर को वणु कोन्हे को जंहिंखे अॼु कटींदासीं ऐं वरी सुभाणे फुटी ईंदो। हीअ हज़ारे सालनि जी पैदावार आहे, हज़ारे सालनि जी तारीख़ आहे। ऐं कारूंजर जा ॿिया कहिड़ा पासा आहिनि जंहिंजे करे हितां जो माण्हू उन जेको आवाज़ु उथारियो आहे, साईं जंहिं आवाज़ जो मोह आहे, उन कारूंजर जा ॿिया कहिड़ा पासा आहिनि जंहिंजे करे उन जी कटाई जेका आहे उन मां वरी सुभाणे मिलंदड़ सरमाएदारनि खे पैसो जेको आहे उन खे असां नुक़सानु छो था सम्झूं। उन ई ते साईं खां असां वधीक ॻाल्हि ॿोल कंदासीं। असां सां गॾु कामिड़ ख़ान गफ़ार ख़ान बि आहे ऐं ॿिया दोस्त बि आहिनि। कामिड़ सिंगार नूनारी आहे, कामिड़ मुर्तज़ा वेठो आहे, दोस्त आहे असांजो कदीर कांदड़ो। असीं सॼो सुंग साईं वटि आया आहियूं, सो असीं ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा सुवालनि जे सिलसिले में अॻिते वधाईंदासीं। दोस्तो, पाण कारूंजर जी कटाई जो जेको सिलसिलो ॾिसूं था पिया, कामेड़ वटि पहुचण खां पोइ अहसासु थियो त असांजो कारूंजर जी कटाई जो सिलसिलो जेको आहे उहो 2-2.5 ॾहाकनि खां जारी आहे, पर सोशल मीडिया ते जेको ज़ोर पकियो आहे उहो 2-2.5 सालनि पहिरियां खां आहे। सो साईं छिरकाए विधो त हीअ गुज़िरियल 2-2.5 ॾहाकनि खां कारूंजर कटे रहिया आहिनि ऐं हिते जी जेका मज़ाहिमत जेका असांखे हाणे 2-2.5 सालनि में नज़र अचे थी, इहा मज़ाहिमत 88 खां वठी हलंदी अचे थी पई। सो कारूंजर जी कटाई जो सिलसिलो जारी रहियो आहे, उन जे ख़िलाफ़ु मज़ाहिमत बि जारी रही आहे। ऐं पाण साईं खां हिकिड़ो सुवालु कंदासीं त कारूंजर जी कटाईअ सबबु कारूंजर जे हुस्न खे कहिड़ा नुक़सान पहुचनि था, कारूंजर जी कटाई जे करे मुआशी, समाजी, मज़हबी, तारीख़ी, सक़ाफ़ती मतिलबु ओवरऑल कहिड़ा कहिड़ा नुक़सान पहुचनि था, तो साईं खां ई असां पाण ॿुधणु चाहींदासीं। महिरबानी साईं। त सभ खां पहिरियों असां जेकॾहिं तारीख़ी एतबार खां ॾिसंदासीं त कारूंजर कोई 100 साल या 1000 साल, लख साल, करोड़ साल न, पर कोई 3.5 अरब साल क़दीम जेका कार्बन रेडियाई चकास मूजिबि ऐं ही प्री कैम्ब्रियन युग में शुमार कयो वञे थो। साईं M.H. पवर साहिब पंहिंजी किताब पेराइती सिंध कथा जे अंदरि ॼाणाए थो त कारूंजर जी जेको पहाड़ियूं आहिनि सो 3.5 अरब खां 5 अरब साल ताईं क़दीम आहिनि। त हिन जी जेका उन एतबार खां ॾिसूं था त हीउ कॾहिं वजूद में आयो आहे। सो उन मंझि पोइ ईअं खणी चऊं त जॾहिं खां ई इंसान जो वजूद आहे तॾहिं खां ई कारूंजर आहे हिते हिन सिंध धरती ते पंहिंजो हिकिड़ो ख़ूबसूरत सूरत में मौजूदु रहियो आहे। कारूंजर सिर्फ़ु ही ग्रेनाइट जो हिकिड़ो ज़ख़ीरो या पहाड़ कोन्हे, कारूंजर घणनि रुखनि खां कई एतबार खां वॾी अहमियत जो हामिल आहे। जेकॾहिं मज़हबी हवाले सां असां ॾिसंदासूं त कारूंजर जे अंदरि 108 मुक़दस माग जेकी उहे तीर्थ तकी आहिनि, जंहिं मंझि साड़धरो धाम आहे, अंचलासर आहे, पिपरी झारो आहे, वेलड़ियो आहे, गऊमुखी आहे, भीम गोॾा आहिनि, अर्जण बाण आहे, मिठो झारो आहे, खारो झारो आहे,
त अहिड़े नमूने सां कारूंजर जे अंदरि उहे जेकी उहो माग मुक़दस माग आहिनि त मज़हबी एतबार खां बि हितां जो माण्हू जेको आहे या हितां जो न पर समूरे सिंध जो माण्हू जेको उनखे उन निगाह सां पंहिंजो हिकिड़ो मुक़दस सम्झे थो। सिर्फ़ु ॾिसो न दुनिया जे अंदरि हाणे त कोहे तूर आहे उहो बि मुक़दस आहे, उहिद जूं पहाड़ियूं आहिनि उहे बि मुक़दस आहिनि। अहिड़े नमूने सां पहाड़ बि जेके आहिनि उहो उन्हनि जो बि हिकिड़ो पंहिंजो तक़दुस आहे। त कारूंजर उन हिसाब सां एतबार सां त मुक़दस पहाड़ आहे। ॿियो कारूंजर जे अंदरि अनेक क़िस्मनि जा जेकी वण आहिनि जेकी ॿिए किथे कोन था उहो लभनि, जीअं केसू फूल जो वणु आहे ऐं तमामु ख़ूबसूरत उहो उनजा जेकी गुल आहे उहो वणु आहे। ऐं मूं किथे काफ़ी इलाइक़ा घुमिया आहिनि उहो वणु मूं किथे बि कोन थियो जेको कारूंजर जे अंदरि मौजूदु आहे। तेंदूर जो वणु आहे, खाखरे जो वणु आहे, कढ़ाई जो वणु आहे, अहिड़े सरेह जो वणु आहे। त उहे वण जेकी कारूंजर जे अंदरि हमेशह खां मौजूदु आहिनि। कारूंजर जड़ी बूटियुनि जो मर्कज़ आहे। कारूंजर जे अंदरि अनेक सारी जड़ी बूटियूं आहिनि जंहिंमहिल हितां जो माण्हू जेको आहे पंहिंजो बि इलाजु करे थो, पंहिंजे माल जो बि इलाजु करे थो ऐं काफ़ी माण्हू आहिनि जिन जे रोज़गार जो ज़रियो उहे हितां खां जड़ी बूटियूं उहो मोकिलनि था। जीअं चूआ ढाल या कुआ कनी आहे, गोखरू नंढो वॾो उहो आहे, मुंढेरी आहे या ॿियूं जेकी आहिनि केतिरियूं ई जेकी अनेक सारियूं जड़ी बूटियूं उहो अछो बसर आहे। इहे कारूंजर जे अंदरि मिलनि थियूं ऐं माण्हुनि जे रोज़गार जो ज़रियो आहे। कारूंजर हिन इलाइक़े में पारकर हिकिड़ो गुंजान इलाइक़ो आहे, उते ज़रखेज़ ज़मीन आहे। को बि माण्हू जेका बि उते ज़मीन बचत में पियल न आहे जिथे चरागाह हुजे, उन करे हितां जो समूरो जेको बि चौपायो माल आहे बकरी खां वठी उठ ढगी ताईं ऐं ॿियो जेको बि चौपायो आहे उन जे लाइ कारूंजर वॾे में वॾी चरागाह आहे। ऐं हितां जे माण्हू जी जेका ज़िंदगी आहे उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु दारो मदार करे रखे थी मुआशी तौर ते ॿिनि ॻाल्हियुनि ते, हिकिड़ो चौपायो माल ऐं ॿियो खेती बाड़ी ज़राइत ते। त कारूंजर उन जे लाइ उहा जेका ॿई शयूं मुहैया करे थो, छो जो हिकिड़ी तूं चरागाह आहे पंहिंजी जॻह ते माण्हू जो रोज़गार आहे। ॿियो जेको बि पाणी आहे हिते जेका बि आबादी थिए थी ज़रात थिए थी उनजो सॼे जो जेको दारो मदार आहे इन कारूंजर जे पाणी ते आहे। उनमां कारूंजर ग्रेनाइट जो पथर आहे, इंतिहाई सख़्तु पथर आहे। उन करे उहो पाणी पंहिंजे अंदरि जेको पथर जे अंदरि जज़ब नथो करे। जेका बि थोरी बि बरसाति हल्की फुल्की थिए थी उन जे पथरनि तां उहो पाणी हेठि लही अचे थो ऐं पोइ उनजे अंदरि अहिड़ियूं गोदियूं ऐं अहिड़ा हिकिड़ा कुदरती हिकिड़ा नेचुरली उहो प्याला ऐं उहो ज़ख़ीरा मौजूदु आहिनि जंहिंजे अंदरि उहो पाणी मौजूदु रहे थो। ऐं पोइ उहो पाणी पोइ चाहे ॾुकार थी वञे, हिकु ॾुकार थी वञे, ॿ ॾुकार थी वञे, त उहो पाणी उन चिश्मनि जी सूरत में मिलंदो रहे थो। जीअं त चौपायो माल बि पीए थो, माण्हू बि पीअनि था, झंगली जीवत पखी पखण उहो सभु उन मां सैराब थिए थो। त कारूंजर सभ खां वॾे में वॾी जेका अहम ॻाल्हि आहे त उहो हितां जे माण्हुनि जे जियापे जो ज़रियो आहे, पाणी पीअण जे पाणी जो ज़रियो आहे। पारकर में जिथे असीं रहूं पिया था इहो पारकर हिकिड़ो ॿेट आहे जेको ऋण कच्छ जे बिल्कुलु घेरे जे अंदरि आहे ऐं इते ज़ेरे ज़मीन पाणी कोन्हे। काफ़ी जॻहनि ते सरकार पारां मक़ामी माण्हुनि पंहिंजे तरफ़ खां इहा बोरिंग करे 500 खां 700 फुटनि ताईं हेठि ज़मीन में ॾिठो आहे त हेठि ज़मीन में पाणी जेको बि अचे थो 100 फुट खां पोइ हेठि जेको पाणी अचे थो उहो खारो बिल्कुलु लूणु वारो जहिड़ो समुंड जो पाणी हुजे त उहो कंहिं बि इस्तेमाल जे क़ाबिल कोन्हे। हितां जी जेका बि ज़राइत थिए थी सरकार चवे थी त असां कोई 25 अरब रुपयनि जा जॻह ते तरक़ियाती कमु कराए डैम जोड़िया आहिनि। पोइ उन्हनि डैमनि में जेकी तलाउ हुआ पुराणा क़दीम हज़ारूं साल उहे अॻे जा जेके माण्हू हुआ उन्हनि खे बि उन्हनि ॾुकारनि खे मुंहुं ॾियण जे लाइ पीअण जे पंहिंजे पाणीअ जे पे लाइ असां जबल जे अंदरि वेंदासीं उहो जिथे जिथे बि उहो मुनासिब जॻहियूं नंढड़ियूं तरायूं उहो खोटे ठहियल आहिनि जेकी हींअर बि पाणी सां भरियूं पियूं आहिनि उहो 2-4 महीननि ताईं उन्हनि में पाणी मौजूदु रहे थो। बाक़ी जेके पुराणा क़दीम तलाउ आहिनि कोई डज़न खां बि वधीक आहिनि, जीअं भाणसर जो तलाउ आहे, नरियासर जो तलाउ आहे, राणासर जो तलाउ आहे, भोडेसर जा 2 तलाउ आहिनि, हिकिड़ो हिते आहे ॿियो चूड़ीअ वटि आहे, रिणबनसर तलाउ आहे। त मुख़्तलिफ़ जेकी तलाउ आहिनि उन्हनि खे
सर जे नाले सां सॾियो थो वञे भई त हीउ भाण सर आहे, रिणमर सर आहे, राणा सर आहे, त उहे उन वक़्त जे माण्हुनि पंहिंजे जीआपी जे लाइ उन पाणी खे स्टोर करण जे लाइ उहे वॾा वॾा तलाउ उहो उते खोटाए उहे रखिया आहिनि। हिकिड़ो उन्हनि रखिया, ॿियो जेको वणजारा ईंदा हुआ वण जे वापार लाइ हितां खां गुजरात ऐं राजस्थान वापार जो ई मर्कज़ रहियो, त उन पंहिंजे उन जेकी पोठनि ते माल ईंदो हो, उन ते ढगनि जूं पोठूं हूंदियूं जंहिं ते उहो माल जे मथे रखी खणी ईंदा हुआ, त पोइ उन्हनि जे पंहिंजे पाणी जी सोच लाइ उन्हनि बि उनजे अंदरि मदद कई, जेकी जीअं रणकंदी खां बड़ तलाउ आहे, जलेली जो तलाउ आहे, कुआड़ जो तलाउ आहे, त इहो असांखे समूरा तलाउ, सिंधूड़ी जो तलाउ आहे, सूराचंद जो तलाउ आहे, त इहे सभु तलाउ असांखे ऋण जी कंदी ते मिलनि था। उन वक़्त जे माण्हुनि उहे तलाउ पंहिंजे पाणी ऐं पंहिंजे सुख जे लाइ जोड़िया। ॿी ॻाल्हि त जेका ज़रात आहे, इहो त थियो पीअण जे पाणी जो मसइलो, पर हिते जी समूरी ज़रात जेका आहे उनजो दारो मदार ई आहे कारूंजर ते। जेका हाणे उहो जेकॾहिं पोइ डैम ई छो ठाहिया, जॾहिं डैमनि हाणे कारूंजर खे कटण जा ई सामा पिया कनि, को अॼु खां इहो सिलसिलो कोन शुरू थियो आहे। हीउ 1988 खां वठी मुख़्तलिफ़ अदवार जे अंदरि ही कारूंजर खे कटंदा रहिया आहिनि। मुख़्तलिफ़ कंपनियुनि खे उहो जेका आहे उहो ठीका ॾिना विया, उन जे अंदरि पोइ उन्हनि वरी पंहिंजी कोहिनूर खे बि ॾिनऊं, मिलराग खे ॾिननि, पाकराग खे ॾिननि, उन्हनि कोहिनूर वारनि वरी उहो सब लीज़ करे FWO वारनि उन्हनि खे ॾिनूं, जेको इहो सिलसिलो हाणे ताईं जेको उनजी कटाई जो जारी रहियो। त हिते जी जेका ज़राइत जो समूरो जेको दारोमदार अर्ज़ु कयुमि त उहो इन कारूंजर ते आहे। छो जो हितां खां जेको बि फसल पैदा थिए थो, हिते मूंखे 3 साल वापारी बसर जे ॿुधायो त 1 अरब खां मथे असां हितां जो बसर जेको आहे त पारकर खां मोकिलियोसीं। इन हिसाब सां हितां जेको नंढी जेका पंहिंजी लौंगी मिर्च आहे उहो बि हितां खां किरोड़नि अरबनि में वञे थी। हर क़िस्म जूं जेके सब्जियूं आहिनि, असां बाग लॻाया आहिनि थी, उहे उन जे अंदरि हज़ारूं वणनि, हर क़िस्म जा जेके मेवेदार वण उहे लॻाए सघजनि पिया, ऐं जेकी बि क़िस्म जूं जेके सब्जियूं आहिनि उहे लॻाए सघजनि पियूं। त हितां जो माण्हू उन मंझि हर साल अरबूं रुपया कमाए थो। हीअ अकुलमंदी ऐं कहिड़ी दानिशमंदी चइबी, जेको उन खे 5-8 किरोड़ जे अंदरि नीलाम करे चंद सरमाएदारनि खे उन फ़ाइदो ॾियण जे लाइ, उहो माना आङुरियुनि ते ॻणण जहिड़े माण्हुनि खे फ़ाइदो ॾियण जे लाइ हुकूमत हितां जे माण्हू जो ईअं सम्झूं त हिकिड़ो इज्तमाही क़तल पई करे थी। ऐं असांजो उन लाइ भरपूर जेको एहतजाज आहे, ऐं असीं आवाज़ 88 खां वठी हिन महिल ताईं इहो बुलंद कंदा रहिया आहियूं। बाबा कंहिं बि सूरत में असांखे कारूंजर जी कटाई मंज़ूर न आहे। कारूंजर असांजो जियापो आहे, कारूंजर असांजी ज़िंदगी आहे, कारूंजर असांजी तारीख़ आहे, कारूंजर असांजी तहज़ीब ऐं तमदन आहे, कारूंजर असांजा मुक़दस माग आहिनि, कारूंजर असांजे मज़ाहमत जो ओहञाण आहे। उनजो हर सूरत में दिफ़ा कयो वञे। 17 खां पोइ हिकिड़ी अहिड़ी मुहिम ज़ोरदार हलाईसीं, ॻोठनि में वियासीं, आंडियनि में वियासीं, हर माण्हुनि वटि वियासीं त बाबा हीउ ज़ुल्म पियो थिए। जेकॾहिं कारूंजर ख़तमु थी वियो त असांजो जियापे जो जेको ज़रियो ई ख़तमु थी वेंदो हलियो। पोइ इन आवाज़ ते हाई कोर्ट जे अंदरि बि दाख़िल कईसीं उहा पिटीशन, त उन ते हाई कोर्ट उन ते इश्तिहार जारी कयो त कुझु वक़्त जे लाइ थोरी उहा ठापर उहा आई। बहरहाल उहो जेका उहा FWO वारा हुआ उन्हनि जो कमु उहो जारी रहियो। असां बि पंहिंजो एहतजाज जारी रखंदा आयासीं। नेठि ईअं थियो जो हितां जे जुडिशल मैजिस्ट्रेट खे इहा दाह ॾिनीसूं, जंहिं बि पंहिंजो जेको आहे उहो ऑर्डर उहो जारी कयो, उन्हनि खे पाबंद करे उहो घुरायईं। ऐं उन बि इहो पंहिंजे फ़ैसिले जे अंदरि लिखियो त कंहिं बि सूरत में कारूंजर जी कटाई नथी करे सघिजे। हीउ बॉर्डर ते सिंध जे सरहदनि ते डिफेंस जे लाइ हिकिड़ो वॾो इंतिहाई वॾो मोर्चो बि आहे। हितां जे माण्हुनि जे जियापे जो ज़रियो बि आहे। हितां जी जेका आहे सा झंगली जीवत जो मस्कन ऐं माग बि आहे। इहे सभु शयूं खे नज़र में रखंदे ऐं कारूंजर जी हिकु अहिड़ी कुकड़ जेका सोन जा न पर हीरनि जा अना थी ॾे, ऐं उन जी कटाई कतई जेको आहे सो उहो सही न आहे ऐं उन कटाई खे रोकियो वञे। पर पोइ बि उन फ़ैसिलनि खां पोइ बि जेके ठेकेदार माफ़िया आहे इन कम खे बंदि न कयो ऐं अॼु सूदो उहो उन डैमनि ते उहो कारूंजर जो पथर इस्तेमालु थी रहियो आहे। असांजी हाणे जेका उहा आवाज़ हो जेको पहिरीं सिर्फ़ु हिते महदूद हो, उहो हाणे पूरी सॼी रुगो थरपार करणु सिंध न पर पूरे मुल्क जे अंदरि इहो आवाज़ उथे पियो ऐं इहा मुतालबो कयो पियो वञे त कारूंजर खे जेको बचायो वञे ऐं कारूंजर जी हाणे कटाई खे रोके बंदि कयो वञे। हा, महिरबानी साईं।
कारूंजर जे बचाव लाइ असांखे या सरकार खे कहिड़ा उपाउ वठणु घुरिजनि या उन सां गॾोगॾु सिंध जी जेके सान्याबंद सियासी जमायतूं आहिनि अवाम आहे या कानूनी मदद कंदड़ धुरियूं आहिनि उन्हनि मां अवां जी कहिड़ी उमेदु आहे त हिन कारूंजर जी कटाई जे ख़िलाफ़ु तव्हां सां कहिड़नि कहिड़नि मामलनि ते सियासी जमायतूं अवाम ऐं कानून जे पासे कानून जो मोर्चो संभालींदड़ दोस्त जेके असां तव्हांजी कहिड़ी मदद करे सघंदा आहिनि सॼे मामले में उन सां गॾोगॾु आख़िर में नंढिड़ो मैसेज तव्हां कहिड़ो ॾियणु चाहींदा सिंध जे अवाम खे? हितां कारूंजर कंहिं शाइर लिखियो त सिंध जे मथे जो झूमर आहे। खलील कुंभार जी शाइरी हिकिड़े हुनजी उहा सिट तव्हांखे ॿुधायां पियो त ही कारूंजर सिंध जे मथे जो झूमर आहे। उन करे हर बाशऊर सिंधी पोइ सियासी हुजे समाजी हुजे लेखक हुजे अदीब हुजे दानिश्वर हुजे शाइर हुजे उन सभिनी जी इहा ज़िमेदारी आहे। उन्हनि ते इहो फ़र्ज़ु थो आयद थिए त कारूंजर जेके उनखे बचाइण जे लाइ उहो ऐं मूंखे ख़ुशी आहे त हिन टाइम ते मुख़्तलिफ़ जेके सियासी धुरियूं आहिनि समाजी धुरियूं आहिनि जेकी बि सिंध दोस्त आहिनि बाशूर माण्हू आहिनि उहो कारूंजर जे जेके आहिनि केस खे ऐं हिन जी जेका कारूंजर जी मज़लूमियत खे उहा जेके हीउ ज़ुल्म आहे ही इंतिहाई ज़ुल्म आहे ही थोरे फ़ाइदे जे ख़ातिर ही हेॾो सॼो वॾो गुनाह पियो थिए हेॾो वॾो ज़ुल्म पियो थिए त आउं पुर उमीद आहियां आउं सिंध जे हुन अदालतनि हींअर ताज़ो ई मीरपुर ख़ासि जे अंदरि चीफ जस्टिस हाई कोर्ट अली मोहम्मद शेख साहिब जेको बयानु ॾिनो आहे मूंखे उमेद आहे त कोर्टूं बि असां सां उहो इंसाफ़ कंदियूं। जॾहिं कोर्टूं हिकु माण्हू जे क़तल ते सोमोटो एक्शन वठनि थियूं त हीउ हेॾो इज्तमाही क़तल आहे। मूंखे उमेद आहे त असांखां इंसाफ़ मिलंदो ऐं आउं इहो मैसेज ॾियणु चाहियां थो पंहिंजे हितां खां तमामु सिंध दोस्त खे वतन दोस्त ऐं आलमी इदारनि खे त कारूंजर सिर्फ़ु हितां जे पार्कर वारनि जो या सिंध जो न पर हीउ आलमी विरसो आहे। उन खे सिंध गवर्नमेंट खे घुर्जे त फौरी तौर ते हिनखे नेशनल पार्क जो दर्जो ॾेई ऐं हिनखे वर्ल्ड हेरिटेज में शामिलु करे हिनखे हमेशह जे लाइ महफ़ूज़ करे ऐं हिनखे क़ौमी असासो करार ॾिनो वञे त जीअं हितां जूं इहे समूरियूं जेकी उहे शयूं झंगली जीव खां वठी इंसान खां वठी वण राह ॿूटनि खां वठी इहे सभु शयूं हमेशह लाइ महफ़ूज़ थी वञनि। ऐं मुंहिंजो वरी बि सिंध दोस्त जेकी बि इंतिहा आवाज़ उथनि था आउं उनखे घणे अदबनि सां सलाम कयां थो ऐं चवां थो त एसि ताईं ख़ामोश थी न वेहनि जेसि ताईं कारूंजर जो कुली तौर ते उहो तहफ़ुज़ जे लाइ को जोॻो बंदोबस्तु नथो थिए। असांजी ॻाल्हि ॿोल जेका आहे उहा साईं अलाह रखियोसां फ़िलहालु त हिते वीडियो जी सूरत में ख़तमु थिए थी पर सच इहो आहे त इहा ॻाल्हि ॿोल असांजी पई हलंदी ऐं असां कोशिशि कंदासीं त इहो साईं जो आवाज़ु जेको आहे उहो मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स तां सॼी सिंध ताईं पहुचायूं छो त कारूंजर जेको आहे उहो कल्ह असां जॾहिं साईं सां कचहरी कयूं पिया त साईं चए पियो त कारूंजर रुॻो ईअं न आहे त पोइ हितां जे माण्हुनि जी रोज़ी रोटीअ जो या उन्हनि जी पेट जो मसइलो आहे पाणी जो मसइलो आहे ज़रात जो मसइलो आहे पर इहा सिंध जी गॾियल तौर ते तारीख़ आहे तहज़ीब आहे असांजी सिंध जो सकाफ़त जो हिसो आहे तंहिंजे करे उनजे लाइ समूरी सिंध जे आवाज़ जेको आहे उथारणो पवंदो। साईं अलाह रुखियो जो इहो हिकिड़ो सियासी पासो आहे सच इहो आहे त साईं जो जेको इन सियासी पासे सां गॾोगॾु जेको ज़ाती पासो आहे उहो बि ॾाढो अमीर आहे। साईं जेम्स साहिब जो जेको कौल आहे त बाबा सियासी कारकुन ख़ौफ़ ऐं लालच खां मथे जीए उहो अमली तौर ते ई वेठा आहिनि माण्हू ऐं उनजो मिसाल इहो आहे त खोड़ सारा थ्रेट बि आया धमकियूं बि आयूं त इहो आवाज़ु न उथारियो पर तॾहिं बि साईं उहो आवाज़ु जारी रखियो आहे ऐं वेंदे वेंदे लालच बि आई त तव्हांखे बि हिसोपति ॾियूं था पिया छॾे ॾियो इन्हनि रड़ियुनि खे कुकुनि खे तव्हांखे हिसो ॾींदासीं मिल्कियतूं ख़रीद कयो मालिक थी वेही रहो तॾहिं बि साईं उन्हनि खे जवाबु ॾिनो आहे। साईं जा 4-5 पुट आहिनि उन्हनि खे बि इहा ई तरबियत मिलियल आहे जो साईं राति ॿुधाए पियो त कंहिं बि छोकिरे हीअं पंहिंजी नौकिरी कोन वरिती आहे चवनि था कंहिंखे मिंथ कोन कंदासीं जेसि ताईं इहे ॿाहुनि में दम आहे त पाण कमाए खाईंदासीं। सो सिंध असांखे उमेदु आहे त ईअं ई सिंध पंहिंजा ॿचा ॼणींदी रहंदी ऐं पंहिंजी तारीख़ जो पंहिंजे सकाफ़ती विरसनि जो पंहिंजी तारीख़ जो असां बचाव कंदासीं। वरी तव्हां सां गॾु हाज़िर थींदासीं ईअं ई